अस्सलाम वालेकुम नाज़रीन, और ॾिसी रहिया धरती टीवी न्यूज़ ऐं आउं आहियां रिज़वान हिंगोर जो। सभ खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। मस्जिद नबी में पेश आयल वाक़ियो इमरान खान की प्लानिंग है। सॼो वाक़ियो मस्जिद नबी अंदर पेश आयो। मस्जिद नबी में औरत के गालियूं ॾिनियूं वयूं। इमरान खान जी समूरी सियासत कूड़ ते ॿधल आहे। PTI हुकूमत ख़त्म थिए 2.5 हफ़्ता मस थिया आहिनि त उन्हनि जूं दाऊं निकिरी वयूं आहिनि। सुद समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जे प्रेस कॉन्फ्रेंस में वधीक चवणु आहे त इमरान खान फरह गोगी ते कख रखे पियो। नाहेल ऐं करप्ट टोले के पाकिस्तान जी अवाम इक़्तिदार मां हटायो। मुल्क में महांगाई ऐं बेरोज़गारी इमरान खान जे करे आहे। मस्जिद नबी में नारेबाजी जो केस इमरान खान, फवाद चौधरी, शेख रशीद समेत PTI क़यादत के खिलाफ दाखिल। शेख राशिद शफीक चौधरी, नसीम हसन, साहिबजादा जहांगीर शेखू, अनिल मुसरत, नबील मुसरत, उमेर इलियास, आमिर इलियास, राना अब्दुल सत्तार, गोहर जिलानी, कासिम सूरी खिलाफ जवाबदार नामजद। अगूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद के भाइटे MNA शेख राशिद शफीक के सऊदी अरब में इस्लामाबाद पहुंचने ते FIA गिरफ़्तार करे वरितो। अदालत में संदसि 1 ॾींहं जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। घरू वज़ीर राणा सनावला इमरान खान के फितनू करार ॾींदे संदसि गिरफ़्तारी जो इशारो ॾेई छॾियो। राणा सनावला चयो त इमरान खान फितनू आहे, खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जो मुक़दस पायमाल कंदड़ खिलाफ़ केस दाख़िल न करण जो को जवाज़ ई न आहे। जो को बि शहरी कार्रवाई लाइ ईंदो हुकूमत रुकावट न बणिजंदी। कुझु माण्हू अनिल मुसरत ऐं साहिबजादा जहांगीर जी सरबराही में सऊदी अरब आया। उन्हनि जेको कमु कयो उन ते बिल्कुलु बि माफ़ी नथी ॾेई सघिजे। इमरान खान नौजवान नस्ल के गुमराह करण ते संदरो ॿधी बीठो आहे। सऊदी अरब कुझु माण्हुनि खे डिपोर्ट करण ऐं उन खिलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो आहे। शेख रशीद जी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ छा कंहिं सबूत जी ज़रूरत आहे? अगूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जी मीडिया सेंटर ते कानून लागू कंदड़ इदारनि जो छापो। इस्लामाबाद जे सेक्टर F74 में शेख रशीद जी मीडिया सेंटर ते छापो हयो वियो। शेख रशीद छापे जी तस्दीक़ करे छॾी। शेख रशीद जो चवणु आहे त कानून लागू कंदड़ इदारे जा माण्हू आया हुआ पर कंहिं बि गिरफ़्तारी खां सवाइ वापसि हलिया विया। सत माण्हू मूंखे क़त्ल करणु चाहिनि था। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। मूंखे कुझु थियो त उन जा ज़िम्मेवार शहबाज शरीफ़, नवाज़ शरीफ़, हमज़ा शहबाज ऐं राणा सनावला समेत 7 माण्हू हूंदा। अगूणे घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त हुकूमत इंतकाम ते लही आई आहे। केस दाख़िल थियण बाद 150 माण्हुनि जे घरनि ते छापा हया पिया वञनि। ही माण्हू जिते बि वेंदा हुननि जे ख़िलाफ़ नारा लॻंदा, माण्हू खे अंडा टमाटा हणंदा। हुननि मां को बि सऊदी में न हो पर उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। राणा सनावला मुल्क में घरू वेड़ कराइणु चाहे थो। अदलिया इंसाफ़ करे। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त अञा त लॉन्ग मार्च जो ऐलान थियो आहे ऐं हुकूमत घबराइजी वई आहे। PTI जी क़यादत ते FIA दाख़िल करण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। जॾहिं दिमाग़ सुन थी वञे त अहिड़ियूं हरकतूं शुरू हूंदियूं आहिनि। वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ पंजाब के गवर्नर के हटाइण जी समरी ॿीहर ऐवान सदर ॾांहुं माणे छॾी। ज़रीअनि मूजिबि वज़ीर अज़म तरफ़ां उमाणियल पहिरीं समरी ते सदर तरफ़ां का बि कार्रवाई न कई वई। सदर के नई समरी ते 10 ॾींहं में फ़ैसिलो करणो आहे। ज़रीअनि मूजिबि पंजाब जे गवर्नरशिप पीपल्स पार्टी के मिलण जो इम्कान। अप्रैल महीने में महंगाई की शरह 1.5% वधी। शुमारियत खाते मूजिबि महंगाई की शरह वधी 13.4% थी वई।
टमाटा 51 सैकड़ो, बसर 43 ऐं मेवनि जे अघनि में 21 सैकड़ो वाधि थी। वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ पहिरीं गैर मुल्की दौरे खां पोइ वतन वापसि पहुची वियो। सऊदी अरब जे दौरे खां पोइ वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ गॾियल अरब रियासतनि में पहुची अबूज़हबी जे वली अहद शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान सां मुलाक़ात कई। गॾियल मफ़ादनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते गौर कयो वियो। शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान उमेद ज़ाहिर कई आहे त शहबाज शरीफ़ जी क़यादत में पाकिस्तान वधीक तरक़ी कंदो। वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ सऊदी अरब खां पाकिस्तान लाइ $8 अरब जो पैकेज हासिल करण में कामयाब थी वियो। इमदाद जी टेक्निकी तफ़सीलनि ते कमु जारी आहे। समूरनि दस्तावेज़नि ते 2 हफ़्तनि जो वक़्तु लॻी सघे थो, जंहिं बाद दस्तावेज़ ते सहियूं कयूं वेंदियूं। नाणे वारो वज़ीर मफ्ता इस्माइल अञा बि सऊदी अरब में मौजूदु माली पैकेज जे तरीक़ेकार खे हतमी शिकल ॾींदो। पाकिस्तान सऊदी अरब खे तेल जी सहूलियत $1.2 अरब खां वधाए $2.4 अरब करण जो चयो। सऊदी अरब पाकिस्तान जी दरख़्वास्त क़बूल करे वरिती। $3 अरब डिपॉज़िट कया वेंदा। डिपॉज़िट जी रक़म जून 2023 ताईं रोल ओवर करण ते इतफ़ाक़ कयो। वज़ीर अज़म जे सऊदी अरब दौरे जो गॾियल पधरनामो जारी। पधरनामे मूजिबि ॿिन्ही मुल्कनि पारां पाक सऊदी सुप्रीम कोऑर्डिनेशन काउंसिल तहत मुख़्तलिफ़ मामलनि जे ॿतरफ़नि लाॻापनि ते इतफ़ाक़ कयो वियो। इक़्तिसादी शोबे में सहकार जूं नयूं राहूं तलाश कयूं वेंदियूं। सीड़पकारी खे हथी ॾियण लाइ पाक सऊदी बिज़नेस काउंसिल जो इजलास मुनक़द करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। ज़राइत ऐं ख़ुराक जे शोबे खे हिमथायो वेंदो। ज़राइत ऐं ख़ुराक जे शोबनि में ख़ानगी शोबे खे हिमथायो वेंदो। सऊदी अरब स्टेट बैंक वटि रखियल $3 अरब जी वापसी जे मुदे में वाध करे छॾी। सनअतनि ऐं खाणियूं हुटण वारे शोबे में सहकार ते बि इतफ़ाक़ कयो। फराह खान ख़िलाफ़ केस इंतकामी कार्रवाई आहे। नेब खां पुछणु चाहियां थो त छा फराह खान ख़िलाफ़ केस ठहे थो। फराह खान 20 सालनि खां रियल एस्टेट सां लाॻापियल आहे। फराह खान पब्लिक ऑफिस होल्डर न आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त मदीने में जंहिं वक़्तु वाक़ियो थियो उन वक़्तु असां दुआ में मसरूफ़ हुआसीं। चैलेंज थो करियां त हीअ जिते बि वेंदा उते साणनि उहो वर्ताव थींदो। पाकिस्तानी हुननि ते तमामु घणो काविड़ियल आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ FIA जा केस तमामु घणा मज़बूत आहिनि। 40 खां 45 अरब रुपयनि जी करप्शन जो फ़ैसिलो थी चुको आहे। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी पंहिंजी करप्शन जा केस ख़तमु करण लाइ पाण खे नारो टू ॾींदा ऐं हिक ॿिए जा केस ख़तमु कंदा। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु पौरतन जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं कोठाए पौरतन लाइ जिदोजहद दौरान सिर घोरींदड़ शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई। वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ पारां पौरतन जे आलमी ॾियारे ते दुनिया जे समूरनि पौरतन खे वाधायूं। वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ पौरतन जे आलमी ॾींहं ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त दुनिया जी तरक़ी पौरतन जे महिनत जो नतीजो आहे। शिकागो जे पौरतन जो क़ुर्बानियूं हाणे आलमी तहरीक बणिजी वयूं आहिनि। अल्लाह ताला पौरत खे पंहिंजो दोस्त करार ॾिनो आहे। चार्ज संभालींदे ई पौरत जी घटि में घटि उजरत 25,000 कई। पौरतन सिहत ऐं हिफ़ाज़त लाइ ILO जूं ख़िदमतूं साराह जोगियूं आहिनि। पीपल्स पार्टी पौरतन जे वकील ऐं मुहाफ़िज़ जो किरदारु अदा कंदी रहंदी। पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾेही मामलनि जे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पौरतन जे आलमी ॾींहं ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त जेसिताईं पौरतन जूं हालतूं तब्दील न थींदियूं जटादा तरक़ी जो ख़्वाबु अणपूरो रहंदो। शहीद भुट्टो जी लेबर पॉलिसी अॼु बि पौरतन जे हक़नि लाइ अहम दर्जो रखे थी।
शवाल जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी रोयत हिलाल कमेटी जो इजलास अॼु इस्लामाबाद में थींदो। मरकज़ी रोयत हिलाल कमेटी जो चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद इजलास जी सदारत कंदो। शाहिदियुनि जे बुनियाद ते चंड नज़र अचण या न अचण जो फ़ैसिलो कयो वेंदो। मौसमियात खाते अकथी कई आहे त शवाल जो चंड नज़र अचण जो इम्कान नाहे। ईद उल फितर 3 मई ते थींदो। ओगरा घासलेट की कीमत में घटताई जो ऐलान करे छॾियो। LPG फ़ी किलो जी क़ीमत में 15 रुपया 27 पैसा घटताई कई। नोटिफिकेशन जारी कयो वियो। फ़ी किलो LPG जे हाणे 231 रुपया 85 पैसा फ़ी किलो जे हिसाब सां मिलंदी। कोयटा के कचलाक वारे इलाइक़े में नामालूम जवाबदारनि अफ़गान औरत ऐं संदसि 5 ॿारनि खे कोई क़तल करे छॾियो। किले KB अमन शाह नासरान में नामालूम माण्हुनि तेज़ धार वारे औज़ार सां अफ़गान औरत ऐं संदसि ॿारनि खे क़तल करे छॾियो। क़तल थियलनि में हिकु औरत 2 नींगर ऐं 2 नींगरियूं शामिल आहिनि, जिन जूं जमारूं 9 खां 12 साल आहिनि। मक़तूलनि जा मढ़ पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कया विया। नवाब वली मोहम्मद बरसां सरकारी खोस्टा वटि मुसाफ़िर कोच जो मोटरसाइकिल के टक्कर। नवाब वली मोहम्मद वासी पीरसन फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। ऐं कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु ऐं सुभाणे मिठीअ वारियूं हवाऊं हलंदियूं। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु कराची में मौसम गरम ऐं बूसत वारी रहंदी। गर्मी पद 38 खां 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान आहे। मौसमियात खाते पारां अलर्ट बि जारी कयो वियो। अवाम खे मिठीअ वारियूं हवाऊं हुलण बाबति बि आगाही ॾिनी वई। मौसमियात खाते मूजिबि हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मिरपुर ख़ासि ठटे ऐं बदीन में मिठीअ वारियूं हवाऊं हलंदियूं।